नजरीन आवाज न्यूज़ में मलिकार आया बिशारा सुमरो आया संजा सैयद अल्लाह से हेडलाइन से ओगरा गैस की कीमत में 45 सैकड़ों वाध की मंजूरी ॾेई छॾी। सिंध ऐं बलोचिस्तान की गैस के वापेदारनि लाइ 44 सैकड़ों वाध की मंजूरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बचत लाइ सख्त कदम खणण जो ऐलान करे छॾियो। काबीना मेंबरनि ऐं सरकारी ऑफिसरनि खे मिलंदड़ मुफ़्त पेट्रोल की कटौती जो फ़ैसिलो। बचत की शुरुआत पाण खां कंदसि। काबीना मेंबर, वॾा वज़ीर ऐं गवर्नर समेत कामूरनि खे बि बचत में हिस्सो वठणो पवंदो। दिल ते पत्थर रखी पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध कई आहे। इमरान खान पंहिंजे ख़िलाफ़ बेतमादी रिथ कामयाब ॾिसंदे ॾियार विछाई। जीअं असां फासी वञूं। गुज़रियल हुकूमत के अवाम के रिलीफ ॾियण जो को भी फिक्र न हो। एक हफ़्ते ताईं कोशिश कई त अवाम के रिलीफ ॾियूं, पर 98 सैकड़ों पेट्रोल ऐं गैस ॿाहिरि खां ख़रीद कयूं था। कर्ज़ वठी पेट्रोल ते कीअं थो सब्सिडी ॾेई सघां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो गवादर में तकरीब के ख़िताब सां चवणु आहे त 8 करोड़ गरीब घराणनि खे 2000 रुपयनि जो रिलीफ पैकेज ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म पारां गवादर के रहवासियुनि लाइ मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जो भी ऐलान। चयाईं गवादर पोर्ट ते तरक़ियाती कम जी रफ़्तार तसली बख़्श नाहे। गवादर जी आवाम के पीअण जो पानी भी मुहैया नाहे कयो वियो। 2017 ऐं 2018 में गवादर पोर्ट जो कम शुरू थियो। हिन वक़्त ताईं मुकमल थियण घुरिजे हा। सिक्योरिटी फोर्सिस चीनी भाइरनि के बेहतरीन सिक्योरिटी फराहम करे रही आहे। गवादर पोर्ट ठहण सां कराची खां गवादर ताईं ट्रांसपोर्ट बेहतर थींदी। PTI चेयरमैन इमरान खान जो हुकूमत ते पंहिंजे ख़िलाफ़ साज़िश जो केस तैयार करण जो इल्ज़ाम। मूं ते गद्दारी जो केस ठाहे रस्ते तां हटाइण जी कोशिश कई पई वञे। नवाज़ शरीफ भगोड़ो कूड़ो ऐं सज़ा ॿुधायल आहे। इहो मूं ते गद्दारी जो केस कीअं ठाहींदो। PTI चेयरमैन इमरान खान जो बोनीर में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त न्यूट्रल वारा चवनि था त असां न्यूट्रल आहियूं। बिस्मिल्लाह भले हुजो, पर मुल्क जी सालिमत बि ज़रूरी आहे। न्यूट्रल के ॿुधायो त साज़िश कामयाब थी त मईशत वहिजी वेंदी। हाणे ॾिसनि त मुल्क जी कहिड़ी हालत आहे। अवाम ते पेट्रोल जो एटम बम किरायो वियो। 2 महीननि अंदरि पेट्रोल 60 रुपया ऐं बिजली 10 रुपया फ़ी यूनिट महांगी थी वई। IMF जो असां ते दबाव बि हो त पेट्रोल वधायो, पर असां सस्तो करे छॾियो। समूरन अहम सरकारी ऑफिसरनि की भर्ती, मुक़ररी ऐं तरक्की ISI जी सिफारिश सां मशरूत हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ISI के पब्लिक ऑफिस होल्डर्स जी स्क्रीनिंग जो बाज़ाब्ता इख्तियार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म की मंजूरी बाद एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारां नोटिफिकेशन जारी। हुर्रियत अॻवान यासीन मलिक के कूड़े केस में ॿुधायल सज़ा ते परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौमुनि खे ख़त लिखी छॾियो। बिलावल भुट्टो यासीन मलिक ख़िलाफ़ भारत में केस के सियासी करार ॾींदे चयो आहे त यासीन मलिक के हिरासत दौरान शहीद करण जो ख़तरो आहे। यासीन मलिक ख़िलाफ़ भारतीय इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। भारत आज़ादी वारी जदोजहद खे दॿाइण जी कोशिश करे रहियो आहे। मटियारी वेझो टडड़े बाह मां अणॼातल शख़्स जो लाश उठायो। पुलिस लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं कुबो सईद खान वेझो कोटशाह बैग में ट्रैक्टर जो लोड रिक्शा खे टक्कर, ड्राइवर मुमताज़ ॿुड़ो फौत थी वियो।